असलम नाज़रीन, मां शाहराज़ अहमद अवां ॾिसो पिया थी टुडेज़ वर्ल्ड। दिल जी गहराइनि सां अवांखे भलीकार कयूं था। उम्मीद आहे ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। जीअं त नाज़रीन हमेशह इंटरनेशनल रिलेशन्स जे हवाले सां अवांखे असां आगाही ॾींदा आया आहियूं। हींअर असां वटि जेका न्यूज़ आई आहे उहा इलाही गंभीर आहे, पर रेसिज़म जे हवाले सां अगरि मां ॻाल्हि कयां त इहो हिकिड़ो वाहिद इमोशन आहे जेको असां में 99% पायो वेंदो आहे ऐं हूंदो आहे। असां हर इंसान में अंदरि कुझु न कुझु परसेंटेज हूंदो आहे, पर जेको अगरि ॾिठो वञे त वाइट एंड ब्लैक पीपल जे हवाले सां अगरि ॻाल्हि कयूं त उम्मीद आहे सम्झी विया हूंदव त अमेरिका में हिकिड़ो रेसिज़म जे हवाले सां वॾी हिकिड़ी तादाद मौजूदु आहे जेका ॿियनि माण्हुनि खे इहा तसवुरु कराईंदी आहे त वी आर बेटर देन यू। ऐं हिकिड़ो मूं नॉवल पढ़ियो पियो, उन नॉवल में बि इहो लिखियलु हुयो त अगरि लोगों का बस चले तो लोग लोगों को रोक रोक कर कहें कि हम तुमसे बेहतर हैं। अहिड़ी हवाले सां टेनेसी स्टेट आहे अमेरिका जी, उन में मिस्टर निकोल्स हुयो। उहो फोटोग्राफर हुयो ऐं उहो नेचर लवर हुयो। 29 इयर्स हुन जी एज हुई। उहो ॿाहिरि निकितो, उन खां पोइ उनखे हिकिड़ी पुलिस चौकी वटि रोकियो वियो ऐं 5 पुलिस ऑफिसर हुया जिन उन्हनि खे रोकियो ऐं उन्हनि जी इन्वेस्टिगेशन कई, ब्रूटली इन्वेस्टिगेशन कई। उन खां पोइ उहा इन्वेस्टिगेशन एसी ताईं ब्रूटली हुई जो हू हॉस्पिटलाइज़ थियो। इहा जेका इन्वेस्टिगेशन थी ऑन रोड ऑन स्पॉट उहा 7 जैन ते थी ऐं लास्ट थर्सडे ते मिस्टर निकोल्स जो इंतकाल थी वियो। नाज़रीन, मिस्टर निकोल्स हिकिड़ो नेचर लवर हुयो, आर्टिस्ट हुयो, स्केट बोर्डिंग हुन जो शौक़ु हुयो ऐं को बि टेररिज़म सां हिन जो को बि तालुक़ु कोन हुयो। को बि हिकिड़ो जेको थींदो आहे बैड सिटीज़न, अहिड़ी का बि हिन ते तोहमत पहिरीं कोन हुई लॻल। नाज़रीन, टेनेसी इन्वेस्टिगेशन ब्यूरो जो जेको डायरेक्टर आहे मिस्टर डेविड, उन जॾहिं इहा रिपोर्ट ॾिठी ऐं उन खां पोइ जॾहिं इन केस जी इन्वेस्टिगेशन कई त हुन इहो चयो त मूंखे एंज़ाइटी फील थी रही आहे ऐं मां काफ़ी डिप्रेशन में हलियो वियो आहियां जॾहिं इन रिपोर्ट खे मूं गहराई सां ॾिठो। मिस्टर निकोल्स पंहिंजी गाॾी में हुयो ऐं उतां अक्सर इहो थींदो आहे त ॿाहिरि जेके बि गाॾियूं हूंदियूं आहिनि उन्हनि में डैश कैम लॻल हूंदी आहे, जेको डैशबोर्ड हूंदो आहे ऐं उहो विंड स्क्रीन आहे, उन जे विच में हिकिड़ी डैश कैम लॻल हूंदी आहे जिथे जंहिंमें हर शइ रिकॉर्ड थींदी आहे ऐं प्रॉपर रिकॉर्डिंग सां गॾु उन जो वॉइस रिकॉर्ड थींदो आहे। हर शइ उहा हिकिड़ी प्रॉपर हिकिड़े स्ट्रक्चर सां रिकॉर्ड थींदी आहे। उहा ई मिस्टर डेविड ॾिठी ऐं उन खां पोइ मिस्टर डेविड जो इहो बयानु हुयो। पर मुंहिंजो सुवालु इहो आहे त मिस्टर डेविड खे ब्यूरो इन्वेस्टिगेशन जेको डायरेक्टर आहे उनखे एंज़ाइटी थी वई, उनखे डिप्रेशन थी वियो ऐं हू बीमार, हुनजो जेको बयानु आहे उहो इहो आहे त मां पंहिंजो पाण खे बीमार फील कयां पियो, छो जो हिननि जे इहे जेके पुलिस ऑफिसर आहिनि उन्हनि इलाही तशद्दुद कयो आहे मिस्टर निकोल ते। पर मिस्टर निकोल इहो पहिरियों केस कोन्हे। अमेरिका में इहो अक्सर ॾिठो वियो आहे त वाइट पीपल जेके आहिनि उहे ब्लैक पीपल ते हमेशह इहा तनक़ीद कंदा आहिनि ऐं ब्लैक पीपल जेके आहिनि उहे वाइट पीपल ते इहा तनक़ीद कंदा आहिनि त वी आर बेटर देन यू। नाज़रीन, अगरि इहा डेफिनेशन ॾिसिजे रेसिज़म जी त इट्स अ कम्पलीटली नॉट बट अ लाए, अ सूटेड लाए, जेको असां पंहिंजी ज़िंदगी में हर रोज़ु असां पंहिंजो पाण खे ॿुधाईंदा आहियूं। इहो ई सॼो हिकिड़ो समअप कजे त इहो हिकिड़ो सब्जेक्ट हुयो उते टेनेसी स्टेट में जेको हादसो थियो आहे। टेनेसी स्टेट में स्टेट जो जेको सिटीज़न आहे मिस्टर निकोल्स, हुनजी फैमिली चयो त ही नेचर लवर हिकिड़ो आर्टिस्ट हुयो, हिन सां जेको तशद्दुद थियो आहे उहो नाक़ाबिले बर्दाश्त आहे। मिस्टर डेविड चयो त पहिरीं हुनखे गाॾी मां लाथो वियो आहे, जेको डैश कैम में ॿुधायो थो वञे त गाॾी मां लाथो वियो आहे। उन खां पोइ हुनखे लतूं हयूं आहिनि, हुनखे ज़मीन ते किरायो आहे, उन खां पोइ हुन जा कपिड़ा फाड़िया आहिनि। इहा इन्वेस्टिगेशन तॾहिं थींदी आहे, अहिड़ी इन्वेस्टिगेशन, अहिड़ो ब्रूटली एक्ट तॾहिं थींदो आहे जॾहिं गाॾी मां हिकिड़ो वॾे मवाद में ड्रग्स निकिरनि, वेपन निकिरनि या उन मां को हिकिड़ो न्यूक्लियर बॉम्ब जी का स्क्रिप्ट निकिरे। अहिड़े का हवाले सां अगरि का एक्टिविटी आहे त उन खां पोइ इहे शयूं थींदियूं आहिनि। पर हिकिड़ो सिर्फ़ु हिकिड़ी कैमरा खां अलावा हिकिड़ी उन गाॾी मां कुझु बि कोन निकितो। त जॾहिं इहे सभु ॻाल्हियूं थी वियूं ऐं आफ्टर ऑल दिस मेस्ड अप, प्रेसिडेंट जॉय बाइडन इहो चयो त जेको आउटरेज आहे उहो अंडरस्टेबल आहे,
पर जेको वायलेंस आहे उहो वायलेंस इज़ नॉट एक्सेप्टेबल। वायलेंस जेको मां सजेस्ट कंदुसि त प्लीज़ गिव दिस स्टेटमेंट टू योर पुलिस डिपार्टमेंट। ऐं हमेशह खां वठी इहे जेके पुलिस एहलकार आहिनि अमेरिका जा, उहे अगरि वाइट आहिनि त ब्लैक पीपल ते हमेशह इहो हमिलो कंदा आहिनि, ऐं ब्लैक आहिनि त ब्लैक वाइट पीपल ते इहो हमेशह हमिलो कंदा आहिनि। ऐं इलाही केतिरियूं वीडियोज़ आहिनि जेके रेसिज़म ते यूट्यूब ते तव्हां ॾिसी सघो था, जंहिंमें ड्यूरिंग इन्वेस्टिगेशन तव्हां बुलेट फायर करे छॾींदा आहियो। इहो कोन ॾिसंदा आहियो त हुन में ॿार आहिनि, हुन जा जेके हुनजी वाइफ आहे, हुनजी मदर आहे, हू पाण सिटीज़न जेको आहे उहो केरु आहे। सो इहा जेका स्टेटमेंट जॉय बाइडन ॾिनी आहे, सो आई वुड सजेस्ट कि इहा तव्हां पंहिंजे पुलिस डिपार्टमेंट खे ॾियो। ऐं उन खां अलावा जेको पुलिस जो जेको बयानु आयो, जेके 5 पुलिस ऑफिसर हुया, उन्हनि जो इहो बयानु आयो त जेको मिस्टर निकोल्स आहे उहो गाॾी मां लथो कोन पिए, ऐं उनजी जेका ड्राइविंग हुई उहा इलाही रेश ड्राइविंग हुई। ऐं रेश ड्राइविंग खां पोइ उन्हनि असां सां बदतमीज़ी कई, जंहिं ते असां जवाब में इहो अमल ॾेखारियो। त अगरि जवाब में तव्हां इहो अमल ॾेखारियो, अगरि तव्हां में एतिरो स्टेमिना आहे ऐं एतिरी ब्रेवरी आहे, त अगरि तव्हां इहो इन अमल खां पोइ इहो स्टेटमेंट बि जारी करे सघो था, त पोइ जॉय बाइडन जी हिन स्टेटमेंट खे असां कहिड़ो रंग ॾियूं। छो जो अगरि तव्हां ते का बदतमीज़ी थिए थी, अगरि को सिटीज़न तव्हां सां जेका आहे बदतमीज़ी करे थो, त हुनजी मैंटेलिटी अलॻि आहे, हुनजी मैंटेलिटी अप्रोच अलॻि आहे, हुनजी ट्रेनिंग अलॻि आहे, तव्हांजी ट्रेनिंग अलॻि आहे। फोर्स जी सभिनि खां पहिरीं जेका ट्रेनिंग थींदी आहे उहा पेशेंस जी थींदी आहे। सो उहा ट्रेनिंग किथे आहे तव्हांजी। ऐं इलाही अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अमेरिका में रोज़ थियनि पियूं, ऐं जेका सॼी इन्हनि जी जेका बुनियादु आहे उहा 1970 खां इहा रेसिज़म जी बुनियादु इन्हनि खां हलंदी पई अचे। ऐं हमेशह जॾहिं बि का ॻाल्हि थींदी आहे त ही ॿिनि पार्ट्स में तक़सीम थी वेंदा आहिनि, ब्लैक एंड वाइट। नाज़रीन, यूक्रेन ऐं रशिया जे हवाले सां असां जॾहिं बि ॻाल्हि कई आहे उहा वॉर जे हवाले सां ॻाल्हि कई आहे, पर हींअर सिर्फ़ु यूक्रेन जी ॻाल्हि कंदासीं त यूक्रेन में हींअर एंटी करप्शन ड्राइव हली रही आहे। ऐं ड्यूरिंग वॉर इहा ड्राइव छो थी, कीअं हली, उन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं, उहो डिस्कस कंदासीं। त यूक्रेन जो हिकिड़ो सीनियर जर्नलिस्ट आहे मैखालो टैक, जेको सीनियर जर्नलिस्ट आहे यूक्रेन जो, इहो जेको जर्नलिस्ट आहे मैखालो, इहो काफ़ी टाइम खां इन वर्किंग में लॻल हुयो। ऐं उन खां पोइ हिकिड़ी सॼी रिपोर्ट ठाही जेका ऑब्ज़र्व रिपोर्ट हुई, ऐं उहा रिपोर्ट प्रेसिडेंट ज़ेलेंस्की खे पहुचाई वई। ऐं उन रिपोर्ट में इहो लिखियलु हुयो त टेमोशेंको जेको माण्हू आहे उहो डिप्टी हेड ऑफ प्रेसिडेंशियल हाउस आहे यूक्रेन जो, उन मिलियंस ऑफ पाउंड्स जी करप्शन कई आहे। ऐं जॾहिं इहे प्रेसिडेंट ज़ेलेंस्की इहो ॿुधो त हू दंग रहिजी वियो त जेको मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो सिपे सालार जंहिंखे चइजे, उन मिलियंस ऑफ पाउंड्स जी करप्शन कई आहे। तेसी ताईं रुॻो हिकिड़ो ई माण्हू हुयो टेस्मोशेंको, जेको हिकिड़ो हाईलाइटेड हुयो, पर जॾहिं इन खे रिपोर्ट खे अञा मज़ीद खोलियो वियो त ख़बर पई त 11 गवर्नमेंट ऑफिसर्स जेके आहिनि उहे इन्वॉल्व हुया। ऐं इहो जेको बि पैसो हुयो, जेको मिलियंस ऑफ पाउंड्स हुआ, उहे सभु ड्यूरिंग वॉर जे उहा करप्शन थी आहे। ऐं इन ड्यूरिंग वॉर में मैखालो टेक जेको सीनियर जर्नलिस्ट आहे उहो चवे थो त जेको टेस्मोशेंको आहे, जेको डिप्टी हेड ऑफ प्रेसिडेंशियल हाउस आहे यूक्रेन जो, उन इहा ॻाल्हि प्रेसिडेंट खे ॿुधाई त जॾहिं खां वॉर स्टार्ट थी, जॾहिं खां डॉलर्स अचणु शुरू थिया, जॾहिं खां पाउंड्स अचणु शुरू थिया, तॾहिं खां इहा करप्शन स्टार्ट थियल आहे। टेस्मोशेंको पंहिंजी फैमिली खे हिकिड़े मशहूरु प्रॉपर्टी डीलर खां हिकिड़ो वॾो मैंशन वठी ॾिनो, उन में पंहिंजी फैमिली खे फ़ौरन शिफ्ट कयो। उन खां पोइ हिकिड़ो ॿियो गवर्नमेंट ऑफिसर आहे जंहिंजो नालो अञा ताईं शाया न आहे थियो, पर उन जे बारे में ॿुधायो पियो वञे, जेका ऑब्ज़र्व रिपोर्ट आहे। ऐं इन गवर्नमेंट ऑफिसर जे हवाले सां वीडियो रिकॉर्डेड आहे। उन गवर्नमेंट ऑफिसर आफ्टर दी वॉर, जीअं वॉर शुरू थी, उन खां पोइ पोर्शे जेका गाॾी आहे, जेका क़ीमती गाॾी आहे, सो पोर्शे में उन्हनि पंहिंजो ॾेखारियो आहे त उहो गवर्नमेंट ऑफिसर जेको आहे उहो पोर्शे में घुमी रहियो आहे। ऐं टेमोशेंको जेको आहे उन हिकिड़ो वॾो मैंशन वरितो आहे। जेके बाक़ी 9 गवर्नमेंट ऑफिसर्स आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे मैंशन्स में ऐं पंहिंजी जेके जॻहुनि में अलाए केतिरो पैसो लिकाए रखियो आहे, जेको उन्हनि जा जेके बैंक अकाउंट्स आहिनि उन्हनि में का अहिड़ी स्टेटमेंट नथी मिले, पर उहो जेको पैसो आहे उहो तक़सीम थियो आहे। इहो चवणु आहे मैखालो टेक जो। ऐं जेको सीनियर जर्नलिस्ट हुयो
प्रेसिडेंट जॾहिं इहा ख़बर ॿुधी ऐं सॼी इहा रिपोर्ट पढ़ी चयो त हीउ हिकिड़ो मुश्किल तरीन फ़ैसिलो आहे जेको ड्यूरिंग वॉर जे हिकिड़े पासे खां जंग हली रही आहे, रशिया असांजे मुल्क खे खाई रहियो आहे, ॿिए पासे असांजे मुल्क में ई जेके असांजा माण्हू आहिनि उहे असांजे मुल्क खे खाई रहिया आहिनि। सो हीअ जेका एंटी करप्शन ड्राइव आहे इहा मुकमल हलंदी ऐं उन खां पोइ जेके बि ऑफिसर्स आहिनि, जेके 11 गवर्नमेंट ऑफिसर्स आहिनि जेके हाईलाइट थिया आहिनि उहे सज़ाए मौत जा उहे उम्मीदवार थी वञनि ऐं उन खां पोइ 4 गवर्नमेंट ऑफिसर्स अहिड़ा आहिनि जिन पाण रिज़ाइन कयो आहे ऐं उहे उन्हनि जी इन्वेस्टिगेशन मुकमल तौर ते हले पई। जेॾीमहिल इहो सॼो प्रोसीजर पूरो थींदो त एज़ पर प्रेसिडेंट ज़ेलेंस्की इहो चयो आहे त मां यूक्रेन खे वॉर खां न बचाए सघां पर करप्शन खां ज़रूरु बचाईंदुसि। ऐं जेके 4 गवर्नमेंट ऑफिसर्स आहिनि उन्हनि जे बारे में इहो चयो वियो आहे त उन्हनि एलिज्ड करप्शन कई आहे ऐं एलिज्ड वर्ड जॾहिं बि करप्शन सां गॾु लॻंदो आहे त उन जो मतिलबु इहो आहे त उन्हनि जेका करप्शन कई आहे उन जो असांखे शक आहे पर को सबूत नाहे मिलियो। नाज़रीन, कोविड जे हवाले सां जीअं हमेशह अवां सां ॻाल्हि कंदा आया आहियूं, कोविड खे बिल्कुलु बि सीरियस नथो वरितो वञे पर हींअर अगरि जेका रिपोर्ट आई आहे उहा अवां सां डिस्कस कजे त चाइना खां अलावा हींअर कोविड थोरो स्टेबल आहे पर चाइना में हींअर सूरत हाल इलाही वर्स्ट आहे। इहा सूरत हाल ॾिसी इंडिया हिकिड़ो वॾो सुठो स्टेप खयो जंहिंमें नेसल वैक्सीन ठाहे ऐं उहा अप्रूव कराए वरिती आहे। नेसल वैक्सीन उहा हूंदी आहे जेका नक जे ज़रिए खां वैक्सीन पुट कई वञे ऐं उहो 1 डोज़ हूंदो आहे। जॾहिं बि जेको वायरस आहे उहो रिएक्ट जॾहिं कंदो आहे त उहो नक जे ज़रिए खां डायरेक्ट इम्यून सिस्टम ते रिएक्ट कंदो आहे। हीअ जेका नेसल वैक्सीन आहे इहा तमामु सुठी इन करे आहे, हींअर जेका कंडीशन आहे उहा एमरजेंसी कंडीशन आहे, इन करे ही नेसल वैक्सीन 1 डोज़ रिक्वायर्ड करे थी ऐं हिन जो जेको हिकिड़ो डोज़ आहे उहो डायरेक्ट अव्हां जे इम्यून सिस्टम ताईं पहुचे थो। इंडिया जी जेका मेडिकेट कंपनी आहे भारत बायोटेक, उन INCOVACC जे तहत हिकिड़ी वैक्सीन ठाही आहे जंहिंमें इंडियाज़ इंट्रा नेसल कोविड वैक्सीन आहे। उन जो फुल फॉर्म जेको स्टैंड फॉर करे थो INCOVACC। हिन में जेको टाइम लॻे थो उहो 6 खां 8 महीना मैक्सिमम लॻे थो अगरि केरु वैक्सीन ठाहे थो, पर हींअर ताईं इहा वैक्सीन न को US ठाही आहे न को UK ठाही आहे। सो वी शुड एप्रिशिएट देम। इहा जेका वैक्सीन इंडिया ठाही आहे इहा हिकिड़ी एमरजेंसी वैक्सीन आहे। इहा जेका नेसल वैक्सीन आहे इन जो फ़ाइदो इहो आहे त हीअ इंजेक्ट कोन थी कई वञे, हीअ एज़ अ बूस्टर जीअं नक जा ड्रॉप्स हूंदा आहिनि तीअं ई कमु ईंदी। उन खां पोइ हीअ डायरेक्ट इम्यून सिस्टम ते अव्हां जे कमु कंदी। नाज़रीन, ही जेका वैक्सीन आहे उहा थोरो डिस्कम्फर्ट त पेशेंट खे ॾेई सघे थी पर न को पेन ॾींदी ऐं न को हिकिड़ो डिले टाइम थींदो, जो त हींअर जेका वर्स्ट कंडीशन अचण वारी आहे उहा असांजे हर एपिसोड में अव्हांखे असां ॿुधाईंदा आया आहियूं ऐं जॾहिं बि एपिसोड ख़तमु थिए थो मां ॿाहिरि निकिरां थो ऐं सेम मूंखे उहो ई रूटीन मिले थो, उहो ई स्ट्रक्चर मिले थो, उहा ई हगिंग शगिंग, उहा ई हैंड शेकिंग, उहा ई साॻी शइ, नो डिस्टेंस, का बि अहिड़ी जेका आहे उहा प्रिकॉशन्स को बि अप्लाई कोन थो करे। ऐं मुंहिंजी जेका प्रिडिक्शन आहे उहा मैक्स 10 मंथ 10 महीननि खां पोइ इहे साॻी रिस्ट्रिक्शन्स शुरू थींदियूं ऐं जॾहिं इहे रिस्ट्रिक्शन्स शुरू थींदियूं उन खां पोइ उहे माण्हू साॻा ई घर में बंदि थी वेही रहंदा ऐं कारोबार उहे ई साॻा ठप थींदा, उहे ई साॻा हालात ख़राबु थियण शुरू थी वेंदा। जो त हींअर जेका गवर्नमेंट आहे असांजी उन्हनि इहा नेसल वैक्सीन त कोन ठाही आहे पर उन खां अलावा अगरि जे तव्हां गूगल कंदो ऐं covid.government.pk ते वञी करे तव्हां रिसर्च कंदो त उन में तव्हांखे ख़बर पवंदी त जेको 27 जैन जो जेको रिकॉर्ड आहे उहो 15 लख आहे जेके केसिस रिपोर्ट थिया आहिनि पाकिस्तान में। उन खां अलावा जेके रिकवर्ड थिया आहिनि, जेके केसिस रिपोर्ट थिया आहिनि उहे 15,607 करे समथिंग आहिनि जेके रिपोर्ट थिया आहिनि ऐं जेके रिकवर्ड थिया आहिनि उहे 15,445 समथिंग करे रिकवर्ड थिया आहिनि। पर जेको पोयां सॼे महीने जो जेको रिकॉर्ड आहे उन में 31,000 डेथ्स थियूं आहिनि कोविड जे हवाले सां। पोएं जनवरी 2023 में 31,000 मौतूं थियूं आहिनि पाकिस्तान में।
प्लीज़ काइंडली इन खे सीरियस वठो, जो त हींअर असांजो जेको नेबरहुड कंट्री आहे इंडिया, उन इलाही सीरियस वरितो आहे। उन खां पोइ उन पंहिंजी हॉस्पिटल्स में बि इहा जेका नेशनल वैक्सीन आहे उहा डिस्ट्रीब्यूट करे छॾी आहे। 800 रुपया प्राइवेट जेको आहे हॉस्पिटल उहो चार्ज करे थो, 350 रुपया गवर्नमेंट हॉस्पिटल चार्ज करे थो। माना उन्हनि जो फुल स्ट्रक्चर बि ठही वियो। उन्हनि जी जेका आहे उहा वैक्सीन जेका आहे उहा मार्केट में रिलीज़ बि थी वई, अप्रूव बि थी वई, एवरीथिंग इज़ डन। सो हाणे अगरि कोई एमरजेंसी केस अचे थो त उनखे देरि कोन थींदी, जो त हिन जो जेको रिएक्शन आहे उहो विथिन मिनट्स जेको आहे उहो उहो इम्प्रूव थिए थो इम्यून सिस्टम तव्हांजो। हींअर सॼी दुनिया इन नेशनल वैक्सीन्स खे ठाहिण में लॻी पई आहे। पाकिस्तान में बि इन जी शुरूआति थी हुई। ऑन 25 मई 2021 ते डॉक्टर जावेद अकरम साइंस एंड टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी ऑफ पाकिस्तान जे वाइस चांसलर इहो चयो हुयो त असांखे 6 खां 8 हफ़्ता लॻंदा, असां इहा वैक्सीन ठाहे छॾींदासीं। उन खां पोइ यूनिवर्सिटी बोर्ड जेका आहे उहो रिव्यू कंदी, उन खां पोइ रेगुलेटरी अथॉरिटीज़ जेका आहे ड्रग अथॉरिटीज़ ड्रैप उहा हिन खे अप्रूव कंदी, उन खां पोइ असां मार्केट में ॾेई छॾींदासीं। पर हींअर ताईं नाज़रीन उनखे 20 महीना थी चुका आहिनि, पाकिस्तान में उहा वैक्सीन नाहे ठही। न कोई उन वैक्सीन जो को ज़िक्र आहे, न कोई उन वैक्सीन जे स्टेटिक्स जे बारे में का ॻाल्हि आहे त उहा वैक्सीन किथे पुगी, पहिरीं थ्योरी ग़लति थी, सही थी। नो डाउट बैक एंड ते उहा वैक्सीन ठहंदी हूंदी, पर उन जे बारे में आवाम खे का बि एक्नॉलेज आवाम खे नथो कयो वञे, छो जो आवाम खे पंहिंजी परवाह कोन्हे। नाज़रीन माज़रत सां गॾु मां इहो इलाही ॾिसां थो त असां में डिस्टेंस बि मेंटेन नथो कयो वञे। असांजा जेके माण्हू आहिनि उहे 22 करोड़ आवाम आहे, उन मां सिर्फ़ु 4 मिलियन माण्हू आहिनि जिन खे डोज़ लॻो आहे। उहो बि इहो लिखियो वियो आहे रिपोर्ट में, ऐं ईअं मां आई एम नॉट मेकिंग इट क्रिस्पी बाय माई सेल्फ, इहो गूगल ते जी रिपोर्ट आहे जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था त 4 मिलियन माण्हू आहिनि जिन खे इहो डोज़ लॻो आहे फुली और पार्शली। त 4 मिलियन माण्हुनि मैटर ई नथा कनि इन डोज़ जे हवाले सां। 22 करोड़ आवाम आहे असां वटि। उन खां पोइ जॾहिं लॉकडाउन लॻे थो, जॾहिं रोज़गार वञनि था, उन खां पोइ उहे ई माण्हू आहिनि जेके ख़ुदकुशियूं कनि था, तालीम तबाह थिए थी। असां हूअं ई एजुकेशन जो सेक्टर जेको आहे उहो बसि माशाल्लाह आहे, ऐं उन खां पोइ इलाही जेके शयूं आहिनि उहे असांजूं जेके आहिनि उहे वर्स्ट मां वर्स्ट थींदियूं पियूं वञनि, ऐं सुभाणे असांखे अञा मुश्किलातूं थींदियूं। सो जेके बि असांजा फैमिली मेंबर्स आहिनि ऐं जेके पंहिंजी जान जो ख़्यालु रखणु ॼाणनि था, ऐं उन खां पोइ पंहिंजी फैमिली जो ख़्यालु रखणु ॼाणनि था, त उहे घटि में घटि घर में इहो इंडिकेट कराए छॾनि त वेयर मास्क, ऐं जेके प्रिकॉशन्स आहिनि उन्हनि खे फॉलो कनि, जो त हींअर मैक्सिमम 10 to 12 मंथ पूरी कंट्री में, पूरे ग्लोब में इहो वायरस फैलिजी वेंदो। UK ऐं US जे तरफ़ां बि इहो प्रेशर आयो आहे उन्हनि जी ड्रग अथॉरिटीज़ कंपनी खे त इहा जेका नेशनल वैक्सीन आहे उहा जल्द सां जल्द ठाही वञे, छो त हींअर एमरजेंसी केसिस जेके आहिनि उहे वधंदा पिया वञनि। 15 लख का घटि ॻाल्हि कोन्हे। इहो शुक्र आहे त जेके केसिस जेके आहिनि उहे रिपोर्ट थियनि था, उन मां इलाही जेके आहिनि उहे 80% 87% जेके आहिनि उहे रिकवर थियनि था, पर उन में इलाही जेको परसेंट आहे उहो डेथ बि थियनि थियूं। असां वटि जेके 31,000 डेथ थियूं आहिनि ऑन 27 जैन, उन मां अगरि 1,000 बि डेथ थियूं आहिनि त छो थियूं आहिनि, न थियणु खपनि। सो प्रिकॉशन्स खे फॉलो करणु खपे, ऐं इंशाअल्लाह ताला जेको बि एमरजेंसी जो जेको बि हिकिड़ो मामिलो आहे, जेका नेशनल वैक्सीन आहे, उहे उमेदु आहे त पाकिस्तान जल्दी ठाहे ऐं उहो हॉस्पिटलाइज़ में आम करे छॾींदो। नाज़रीन, जेरूसलम जे हवाले सां हिकिड़ी वॾी इंतहाई नासाज़ ख़बर अव्हांखे ॿुधाईंदासीं त कल्ह राति 8:15 बजे सिटी नेव ऐं याकूब कॉलोनी जी हिकिड़ी इबादतगाह में दहशतगर्दी हमिलो थियो आहे, जंहिंमें यकीनी 5 माण्हू जेके आहिनि उहे वफ़ात करे विया आहिनि ऐं 10 माण्हू सख़्तु ज़ख़्मी थिया आहिनि। ऐं जेका इसराइल पुलिस डिपार्टमेंट आहे उन इहा ॻाल्हि कई आहे त जेको हमलेवार जेके आहिनि उहे गैर जानिबदार आहिनि, उन्हनि जी ॻोल्हा कयूं पिया, ऐं असांखे इहो को बि अंदाज़ो कोन्हे त हीअ दहशतगर्दी हमिलो कंहिं कयो आहे, कहिड़े ग्रुप खां थियो आहे, पर माण्हुनि में हींअर वॾो हिरास फैलिजी वियो आहे। ऐं जेके 10 माण्हू आहिनि जेके सख़्तु ज़ख़्मी थिया आहिनि, उन्हनि जे बारे में हेल्थ डिपार्टमेंट जेके आहिनि उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त बचणु उन्हनि जो मुश्किल आहे। बाक़ी 5 जेके आहिनि उहे वफ़ात थियूं आहिनि, ऐं यकीनी उहे वफ़ात थियूं आहिनि, उहे इंतकाल करे विया आहिनि 5 माण्हू। सो इहो कल्ह वॾो इंतिहाई हिकिड़ो गंभीर हिकिड़ो हमिलो थियो आहे 8:15 बजे कल्ह राति जो,
याकूब कॉलोनी में अल्लाह उन्हनि जे घर वारनि खे सब्र ऐं इख्तिताम फ़रमाए। नाज़रीन, सिंगापुर जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त सिंगापुर इंटरपोल खे हिकिड़ी माई आहे, उन ॾाढो परेशान कयो आहे। उन माई जो नालो आहे पो योन नी, जेका 57 सालनि जी आहे, पर उहा न को ड्रग डीलर आहे, न को दहशतगर्द आहे, न कोई कंहिं माफ़िया सां उनजो तालुक़ु आहे। उहा हिकिड़ी ट्यूशन अकेडमी जी हिकिड़ी प्रिंसिपल आहे, जेका स्टेटमेंट ॾिए थी त जेको बि ॿारु मूं वटि ईंदो कंहिं बि कॉम्पिटिटिव एग्ज़ाम जे लाइ एनीथिंग, उन जो अगरि सक्सेस नथो थिए ऐं अगरि जे उहो सक्सेसफुली पंहिंजो एग्ज़ाम पास नथो करे त मां पंहिंजी ट्यूशन अकेडमी बंदि करे छॾींदुसि ऐं उनजी जेका बि फ़ी आहे उहा मां हुनखे रिटर्न करे छॾींदुसि। त जॾहिं बि इहा स्टेटमेंट ईंदी आहे त इलाही माण्हू अट्रैक्ट थींदा आहिनि। सो ख़ासि करे जेके यंगस्टर आहिनि उहे इलाही अट्रैक्ट थींदा आहिनि। इन करे उहो जेको ट्यूशन अकेडमी आहे उहो फुल थींदो वियो ऐं इहा ॻाल्हि जेका आहे उहा इंटरपोल ताईं पहुती त अहिड़ी कहिड़ी स्ट्रेटेजी आहे जंहिंमें सक्सेसफुली 100% सक्सेस मिले थो ऐं गारंटेड सक्सेस आहे। सो इंटरपोल वर्किंग में लॻी वई एज़ पर इंटरपोल, त इंटरपोल वर्किंग में लॻी वई ऐं जिथे इन्हनि ॿारनि जा एग्ज़ाम हली रहिया हुआ उते इंटरपोल पहुती ऐं उन्हनि ॿारनि जी जॾहिं तलाशी वरिती त उन ॿारनि मां हेडफोन्स, उन ॿारनि मां चिप्स, उन्हनि ॿारनि मां स्मार्ट वॉचिस, उन्हनि ॿारनि मां जेके एयरपोर्ट आहिनि उहे निकिता ऐं उन्हनि ॿारनि जी जेका शीट आहे आंसर शीट उहा पहिरीं सॉल्व थियल हुई, जेका इनविज़िबल पेन आहे उहा उन जो यूज़ कयो वियो। ऐं इहे जेके टैक्टिक्स आहिनि इहे सभु जेका मिस्टर पू योन नी आहे उन इहे अप्लाई कयूं हुयूं ऐं उन इहे स्ट्रेटजीज़ सां गॾु ई पंहिंजे ॿारनि खे सक्सेस ॾियारियो, पास करायो। पर इंटरपोल खां हिते हिकिड़ी नंढड़ी ग़लती थी वई, छो जो अगरि जे उहा ग़लती न थिए हा त मिस्टर जेका मिस पू आहे उहा अॼु सलाखनि जे पोयां हुजे हा। मिस्टर पू उन ई एग्ज़ाम सेंटर में मौजूदु हुई जिथे इंटरपोल वारा आया ऐं उन्हनि जे ई पासे मां लंघी विया। CCTV फुटेज में ॾिठो वियो त मिस्टर पू उते ई बीठी हुई ऐं मुड़ी करे ॾिठो ऐं शायदि कहिड़ी ख़बर इहो चयो हुजे त इहे कौन है जिसने मुड़कर पू को नहीं देखा। सो उन खां पोइ उहा फ़रार थी वई ऐं हींअर ताईं उनजी का ख़बर कोन्हे। पर उन सां गॾु जेके 3 ॿिया पार्टनर्स हुया उन्हनि खे पकितो वियो आहे ऐं उन्हनि इहा ॻाल्हि ॿुधाई त जेका मिस्टर पू हुई उहा ईअं ई ॿारनि खे सक्सेस ॾियारींदी ईंदी आहे ऐं जेके बि कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स में पास थिया उन्हनि खे अक्सर उन्हनि जी जेका हिकिड़ी फिगर ॾिठी वई त उहे इंटरव्यू क्लियर न करे सघिया, पर जेके बि एग्ज़ाम्स हुआ, रिटन एग्ज़ाम्स हुआ, उन्हनि में उन्हनि टॉप कयो। इन्हनि ई जेके स्टेटिक्स आहिनि, इन्हनि ई स्टेटिक्स खे ॾिसी करे जेके बि यंगस्टर हुया उहे अट्रैक्ट थिया ऐं उन्हनि एडमिशन्स वरितियूं ऐं जेके एग्ज़ाम्स में मौजूदु हुया जेके कैंडिडेट्स उन्हनि खे बि पकितो ऐं उहे बि सेंटेंस थी विया इन प्रिज़न ऐं हींअर उहे सभु मिली जेल में आहिनि, पर मिस्टर पू फ़रार आहे। नाज़रीन, हाणे हलंदासीं थोरो फॉरेक्स जी तरफ़। त फॉरेक्स में जेको धर्म आहे उहो 68.24 ते स्टेबल थियो, जेको पाउंड आहे उहो 310.32 ते स्टेबल थियो, जेको रियाल आहे उहो 66.77 ते स्टेबल थियो, जेको डॉलर आहे 250.62 ते स्टेबल थियो। नाज़रीन, हींअर ताईं जेके अहम ख़बरूं हुयूं उन्हनि सां अव्हांखे आगाही ॾिनी वई। इंशाल्लाह मिलंदासीं नेक्स्ट एपिसोड में। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो, मास्क पाइण न विसारिजो। अव्हां ॾिसी रहिया आहियो टुडेज़ वर्ल्ड, मां आहियां शारा अहमद।